रोहड़ी जे इलाइक़े न्यूयॉर्क कॉलोनी जे इकबाल ग्रामर पब्लिक हाई स्कूल में पाकिस्तान पैट्रियाटिक युथ जे ॿिए यौम तासीस जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल हाजी मोहम्मद अमीन मुग़ल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां पाक फ़ौज जे हक़ में नारेबाज़ी पिणु कई वई, जॾहिं त सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। तक़रीब में पाक फ़ौज जे क़ुर्बानियुनि खे ख़राज तहसीन पेश कंदे पाकिस्तान पैट्रियाटिक यूथ डिस्ट्रिक्ट सखर जे सदर सैयद आतिफ शाह ऐं जनरल सेक्रेटरी ख़ालिद हुसैन शर चयो त पाक फ़ौज जा जवान सरहदनि ते मुल्क दुश्मननि खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई रहिया आहिनि। इन्हनि चयो त तारीख़ जा वर्क उथलाए ॾिठा वञनि त पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि खे विसारे नथो सघिजे। पाक फ़ौज पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾेई हमेशह वतन जी हिफ़ाज़त कई आहे। इन्हनि चयो त पाकिस्तान पैट्रियाटिक यूथ मुहब वतन नौजवाननि जी तंज़ीम आहे जेका वतन जी मोहब्बत सां सरशार आहे। तक़रीब में एडी घयो जवाद सिरोही ऐं सैफुल्लाह बलोच समेत समाजी वर्करनि वॾे अंग में शिरकत कई।